तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तफ़सील सां दोस्तों तव्हांखे नई अपडेट ॾींदा हलूं जेका किस्त अचण वारी आहे। तव्हां उन में ॾिसंदो जॾहिं नवाब खान ऐं भावल जो आमणो सामणो थींदो आहे, यानी आम्हूं साम्हूं ईंदा आहिनि। भावल जे घर जे ॿाहिरियां नवाब खान पंहिंजे वाठनि सां उते पुॼंदो ऐं उते भावल खे ॾाढो मतिलबु प्रेशर ॾींदो, मारण जो धमकियूं ॾींदो ऐं नवाब खान खे भावल बि धमकियूं ॾींदो ऐं भावल इहा ॻाल्हि कंदो त मूंसां खे हथु कढ त भली ॻाल्हि थी, न तुंहिंजो बि आउं सिर खणंदुसि। मां पंहिंजी न्याणी मतिलबु वेठी आहे, घणो कुझु ॻाल्हाईंदो। पोइ नवाब खान खे बि हिते कावा ॾींदी। नवाब खान उनखे चैलेंज ॾींदो भावल खान खे, इहा ॻाल्हि कंदो तुंहिंजी न्याणी जानी जंहिंसां तूं मंगाईंदे मूंसा हुजे या कोई ॿियो हुजे जेको उनजो घोटु हूंदो, मां उनजो सिर खणी छॾींदुसि। वरी जेको ॿियो हूंदो वरी उनजो सिर खणी छॾींदुसि, यानी तुंहिंजी न्याणी हिते कमारी वेठी रहंदी। ऐं भावल खे अञा वरी तप चढ़ी वेंदो, गुस्सो अची वेंदो। उहो बि चवंदो मां अन क़रीब नवाब खान तुंहिंजे सीने में सिधियूं गोलियूं हणंदुसि, यानी हिक ॿिए खे ॾाढो प्रेशराइज़ कंदा आहिनि। पोइ उतां जेको आहे नवाब खान वक़्ती तौरु हलियो वेंदो आहे ऐं मीर खे इन शइ जी वॾी कावड़ लॻल हूंदी आहे त भावल असांजो कमु विञायो आहे, भावल चरियाप कई आहे हिकिड़ी। अहिड़े हिसाब सां मीर बि जेको आहे दोस्तो वञी वरी नवाब खान सां सही तरीक़े सां मुलाक़ात करे ऐं इहे शर्तूं ॿुधाईंदो ऐं जेको आहे नवाब खान नेठि राज़ी थी वेंदो। नवाब खान जी फितरत में दोखो त हूंदो उहो ई आहे, बहरहाल पोइ बि राज़ी थी वेंदो ऐं मीर वरी जेको आहे नैना सां मिलंदो, उन खे राज़ी करण जी कोशिशि कंदो ऐं नैना खे चवंदो त असांखे मूसा जी ज़िंदगी बचाइणी आहे, तूं नवाब खान ॾे मोटी वञ त मूसा खे जेल मां छॾायूं न, त हुनखे नवाब खान पूरो करे छॾींदो। पोइ नैना बि उते राज़ी थी वेंदी। वरी वञी हू मिलंदो मूसा सां मुलाक़ात कंदो मीर ऐं उन खे बि सम्झाईंदो मां सभु कमु सेट करे आयो आहियां, हाणे जेको आहे तूं इजाज़त ॾे। ऐं पोइ दरिया खान खे बि नवाब खान छॾाए छॾाईंदो, जेल मां छुटी वेंदो उहो। पोइ नवाब खान जेको आहे मूसा सां वरी इहे सेट कंदो कमु सॼो।